बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। गंबड़ खां रिपोर्ट कर रहियो आहे जुन्नेद मुगुल। गंबड़ में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में रोज़ेदारनि खे महांगाई जो तोहफ़ो सब्जियूं, फ्रूट, गोश्त सभु आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। ऐसी मुख़्तियारकार गंबड़ समेत अख़्तियारियूं अघुर निंड वापारी आवाम खे आसानी सां लुटण लॻा। अख़्तियारनि खे महांगाई जो नोटिस वठणु घुर्जे। महांगाई सटियल आवाम जो मुतालबो। ख़बर मूजिबि गंबड़ में वापारियुनि भलारे महीने रमज़ान ईंदे ई हथरादो रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। सब्जियुनि, फ्रूट ऐं गोश्त जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। रोज़ेदार पूरे त महांगाई सबबि सख़्तु परेशान आहिनि। ऐसी गंबड़ मुख़्तियारकार गंबड़ समेत अख़्तियारनि महांगाई ख़िलाफ़ को बि नोटिस न वरितो आहे। अहिड़ी सूरत हाल में गंबड़ वासी सख़्तु परेशान आहिनि। मुतासिरा शहरनि जो चवणु आहे त वापारियुनि जो हथरादो महांगाई सख़्तु परेशान करे छॾियो आहे। इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि वापारी अवाम खे सवलाई सां लुटण लॻा आहिनि। मुतासिर शहरनि DC खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त गंबड़ में वापारियुनि जी हथरादो महांगाई ख़िलाफ़ नोटिस वठी गंबड़ वासियुनि खे रमज़ान पैकेज ॾियारियो वञे।